में पैर न पाईंदो जैसी उम्मत न छॾाईंदो वाह मुझे हबीब जो प्यारो गुनाहगारनि सां वाह मुझे हबीब जो प्यारो गुनाहगारनि सां है हूं तो खुदा भी जलाल में है हूं तो खुदा भी जलाल में ओ हादी असां उन हाल में है हादी असां उन हाल में उन कलीम गलाईंदो है उन कलीम गलाईंदो बेदम में पैर न पाईंदो वाह मुझे हबीब जो प्यारो गुनाहगारनि सां वाह मुझे कलीम जो प्यारो गुनाहगारनि सां बिस्त में पैर न पाईंदो जैसी उम्मत न छॾाईंदो वाह मुझे हबीब जो प्यारो गुनाहगारनि सां सदको वञास मज़ात तां सदको वञास मज़ात तां सुभान अल्लाह वञास मज़ात तां कचहरी हक दी बैठियो इथा झूठ न कोई दलील होवे इथा कम नहीं को सिफारिशां दा भावे मूसा भावे खलील होवे जेदा फैसला वो अर्शा ते हो जावे उंदी मोड़ न कोई अपील होवे रफीक मुकद्दम वो क्यों हारे जे पास मोहम्मद वकील होवे है सदको वञास मज़ात तां पोए अची पुलिस रात तां है पोए अची पुलिस रात तां खलकूं पार पुॼाईंदो है खलकूं पार टपाईंदो वाह मुझे हबीब जो प्यारो मुझे ओ गुनाहगारनि सां वाह मुझे हबीब जो प्यारो गुनाहगारनि सां सारा नबी चवंदा हलो सारा नबी चवंदा हलो सारा नबी चवंदा हलो ओ थींदो हुज़ूर वटां भलो थींदो हुज़ूर वटां भलो फौरन रब फरमाईंदो फौरन रब फरमाईंदो बिस्त में पैर न पाईंदो वाह मुझे हबीब जो प्यारो गुनाहगारनि सां जैसी उम्मत न छॾाईंदो है जैसी उम्मत न छॾाईंदो बिस्त में पैर न पाईंदो वाह मुझे हबीब जो प्यारो गुनाहगारनि सां है अज़मीअ जो कोन हालो है अज़मीअ जो कोन हालो सोने रसूल के सवालो है सोने रसूल के सवालो है सोने रसूल के सवालो रहमत जो रंग लाईंदो है रहमत जो रंग लाईंदो है बिस्त में पैर न पाईंदो वाह मुझे हबीब जो प्यारो गुनाहगारनि सां ओ वाह मुझे करीम जो प्यारो गुनाहगारनि ओ जैसी उम्मत न छॾाईंदो है बिस्त में पैर न पाईंदो वाह मुझे हबीब जो प्यारो गुनाहगारनि सां सुभान अल्लाह माशा अल्लाह अॼु साईं उस्ताद अली अनवर चातर साहब जी आस्थाने ते संगत शुदा हाज़िर थियासीं अल्लाह तबारक ताला असांजी दुआ आहे मूं हिन गुनाहगार बंदिरे ते हिन साईं उस्ताद अली अनवर साहब जी शफ़क़त रहमत त छा असांजी औकात छा असां गुनाहगारनि खे हिन मदाह में शामिल करण ते ऐं उस्तादी ॾियण ते मां साईं जो बेहद मशकूर आहियां मूं वटि उहे लफ़्ज़ न आहिनि जो साईं अली अनवर साहब जे शान में मां कुझु चवां मूं हिकिड़े पंहिंजे अताह दिलि सां मतिलबु दिलि जे दर्द सां छाकाणि त आशिक़ाने रसूल जो हिकिड़ो सबूत ॾींदे साईं जन जी महफ़िल साईं जन जा मौलूद शरीफ़ ॿुधंदे मूंखे जेको आहे हिकिड़ो दिलि जी उकीर पैदा थी सिक पैदा थी साईं जन वटि आयासीं साईं जन जी कदमबोसी कईसीं उन खां उस्तादी वरितीसीं असांजी हमेशह इहा दुआ आहे ऐं असां वरी बि असां कदम मुबारक तरफ़ी वरी अर्ज़ु कयूं था असांजी पुठी ठपे त जीअं इनशा असां पंहिंजे नात में असां पंहिंजे इन मगन में नात वारे मगन में अल्लाह ताला असांखे जेको सुरूर बख़्शे ऐं मां साईं जो वधीक बेहद मशकूर आहियां ऐं इन दुआ सां अल्लाह तबारक ताला हिनखे सिहत सही कंदो अल्लाह तबारक ताला हिनखे वॾी ख़िदरी हयाती ॾींदो अल्लाह हिनजी औलाद खे नेक सालिया कंदो अल्लाह हिनखे वॾी जमात ॾींदो
اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا हर जहान जो खैर मारो जो उम्मत जो खैर कहीं सबके अरूबन में बच्चे में मेरे साईं में जितने भी महफिल में मौजूद हैं आमीन अजाला भला मैंने जिस सत्य सब को करम कर आमीन सबन जो गुंबद खतरा जो दीदार कराए आमीन जेके दिली तकलीफों ने दुख है नंबर मजाला है मैंने जिस आमीन इन भला रे राज सत्य जुमे जी राज सत्य आमीन आमीन पंजो फजल को नकी जो नकी आसरो नकी जुकी जले सी लालाई जो लतीफ चवे हालत में आमीन लोला ढकण थी दे पार पना जो आमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नूर से मोहम्मद वाला ला इलाहा इल्लल्लाह लखरा